मलीर मां अव्हांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे फिरोज़ कीरियो। मलीर शाह लतीफ़ थाणे में नौजवान जे मारिजण वारे वाक़े ते एसएसपी मलीर सख़्त नोटिस वठंदे वाक़े जी पेराइती जांच कराई आहे, जंहिंमें छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आया आहिनि। एसएसपी मलीर मूजिबि जांच में मालूम थियो त नौजवान खे थाणे आणे सिधी रीत गोली हणी क़तल कयो वियो। क़तल में मुलविस जवाबदार आतिफ़ ऐं शाज़ेब एसएचओ सदरुद्दीन मीराणी जी ख़ासि टीम स्पेशल पार्टी सां लाॻापियल हुआ ऐं ॿिन्ही जवाबदारनि जा पुलिस अहलकारनि एसएचओ सदरुद्दीन मीराणी ऐं पीसी फयाज़ सां सिधा राब्ता हुआ। वाक़े जा सबूत मेसारण जी कोशिश पिणु कई वई, जंहिं बाबति दाख़िल करायल केस जे मतन में ॼाणायो वियो आहे त वारदात वारी जाइ खे पाणी सां धोतो वियो ऐं सीसीटीवी फुटेज बि डिलीट कई वई। क़तल ऐं शाहिदियूं मेसारण जो सहूलतकारी फ़राहिम करण ते एसएचओ ऐं हेड मुहर्रर ख़िलाफ़ बि क़ानूनी कार्रवाई कंदे संदनि ख़िलाफ़ बि केस दाख़िल कयो वियो आहे। वाक़े जी एफआईआर दाख़िल कई वई आहे, जॾहिं त क़तल में मुलविस जवाबदार आतिफ़ ऐं शाज़ेब खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं एसएचओ समेत हेड मुहर्रर ख़िलाफ़ बि केस दाख़िल कयो वियो आहे। वाक़े जी जांच एसआईओ शाह लतीफ़ थाणे जे हवाले कई वई आहे।